खिपरो सिंध जी ज़मीन ते वालार ऐं सिंध दरिया धाड़े ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ रतीफ़ अली जो जी रैली खिपरो पहुती। रैली जे अॻवानी क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ रतीफ़ अली जो कई ऐं सिंधियाणी तहरीक करे रही हुई। रैली में सभई माण्हुनि शिरकत कई। रैली भट भाईटी डलियार खां थींदी खिपरो जे शहीद चौक ते पहुती, जिते गुलनि जी वर्खा करे अयाज़ रतीफ़ अली जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। हिन मौक़े ते हिकु वॾो जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में मीर हसन राजड़ पारां अयाज़ रतीफ़ अली जो खे अजरक ऐं लुंगियूं पाराई वयूं। इन मौक़े ते अयाज़ रतीफ़ अली जो जलसे खे ख़िताब कंदे चयो त CCI खे नथो मञा। सिंधी माण्हुनि सां तारीख़ी जुठ कई वई आहे। केनाल मनसूबो ख़त्म न आहे थियो, आर्ज़ी मुअतल थी वियो आहे। सुभाणे जेकॾहिं निगरान हुकूमत आहे ॿीहर केनाल ठाहिया वेंदा। हुनजो त सिंध गवर्नमेंट सिंध जे लखें एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग तहत कंपनियुनि खे ॾिनी आहे। CCI जे इजलास में कारपोरेट फार्मिंग न आंदी वई। हुन चयो त शहबाज़ शरीफ़ मिलण जो चयो, पर मूं मिलण खां साफ़ इनकार कयो। हुन चयो त केनालनि ख़िलाफ़ असांखे जिदोजहद जारी रखणी पवंदी। सभिनी माण्हुनि खे सॾु थो ॾियां पर अमन जिदोजहद जारी रखी वञे। हिन मौक़े ते जलसे में क़ौमी अवामी तहरीक STP जस्कम GDA समेत मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते मीर हसन राजड़ समेत समाजी तंज़ीम RDCO जे इक़बाल राजड़, ग़ुलाम अली राजड़ पारां शील्डूं ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। CCI जे फ़ैसिले खे मुकमिल रद्द थो कयां। ठगी आहे, धोखो आहे, फ्रॉड। CCI जो फ़ैसिलो आहे, इहा ठगी आहे। इहा तव्हांखे चाइना वारी वाच मिली वई आहे। वठी 150 रुपए जी वाच घर वञी टाइम सभिनी खे ॾेखारे भाई ॾिस। सिंध जी 53,000 एकड़ ज़मीन खई वई आहे। हिन तव्हांजे सांगड़ जी ज़मीन खई वई आहे। उमरकोट जी भरसां कंदकोट, शिकारपुर, लाड़काना 1.5 लख एकड़ ज़मीन खणी आहे। 2 लख एकड़ 53,000 एकड़ ज़मीन खणी विया आहिनि। हाणे इन्हनि सभिनी ते सिंधी जो निकिरनि ऐं वेठा जुलूस कढनि झिरक में, उन बीरपुर भठोरे में ऐं मीरपुर माथेले में, भरचूंडी में, गड़ी यासीन में ऐं उहे लॻा पिया हुजनि कंबर ऐं वारे में। उन्हनि सिंधियुनि खे थधो करे हिकिड़ी जाइ ते विहारे छॾियो। हिनखे चइबो आहे डिको आहे। डिको आहे, ॾेखार बि हिकिड़ी शइ हूंदी ॿी। जंहिंजे करे सिंधियुनि खे अहिड़ी गुगली लॻी आहे। ऐं वरी बस ई ॻाल्हि आहे, जंहिंजी विकेट वई आहे वरी टपा बि ॾे पियो। वड़े वाह आउट थी वियुसि, वड़े वाह आउट थी वियुसि, कीअं आउट थियो आहे, मुबारकूं आउट थी वियुसि, साम्हूं वारो खटी वियो, मुबारकूं मुबारकूं आउट थी वियुसि। तंहिंजे करे सिंधियुनि सां अहिड़ी वारदात थी आहे, सिंधियुनि सां अहिड़ी वारदात थी आहे जो सिंधी यादि रखंदा। मूंखे लिखियो शहबाज़ शरीफ़ मूंखे चयो मिलण खां इनकार थो कयां। मूं चयो कोन मिलंदुसि। शहबाज़ शरीफ़ चयो अच मिल। मूं चयो मिलण खां इनकार थो कयां। वज़ीर आज़म साहब मिलण खां इनकार थो कयां। ऐं हिकिड़ो सभ खां पहिरीं शाबस हिन सॼी जदोजहद लाइ सिंध जे क़ौम परस्त ऐं प्रोग्रेसिव कारकुननि, उहे कारकुन जेका इंडस वाटर ट्रीटी ख़त्म कई आहे, असीं हुन जा मुखालिफ़ आहियूं। भारत जेके धमकियूं पियो ॾे, असीं हुन जा मुखालिफ़ आहियूं। असीं सभु 25 करोड़ पाकिस्तान जा माण्हू भारत या कंहिं बि परॾेही जारियत जे ख़िलाफ़ गॾु आहियूं, मुतहद आहियूं, मुनज़्ज़म आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।